ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومأوانا وملجأنا ونورنا ونور أبصارنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد أرسلنا نوحا إلى قومه إني لكم نذير مبين ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم أليم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسول النبي الأمين الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا خاتم الأنبياء والمرسلين وعلى آلك وأصحابك أجمعين يا صاحب الجمال ويا سيد البشر من وجهك المنير لقد نور القمر لا يمكن الثناء كما كان حقه بعد خدا بزرگ توئی قصہ مختصر اللہ سبحانہ و تعالی جی حمد و ثنا حضور نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم جناب محمد الرسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے ذات مقدسہ تے درود شریف جو نظرانو پیش کرن کا بعد مجھا نہایت واجب الاحترام سامعین کرام السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ حضرات ذی وقار اللہ رب العزت جے قرآن مجید فرقان حمید ماں آیا کریمہ جے تلاوت جو شرف حاصل کیو آ کریم رب کا دعا ہے کہ وہ کریم رب موں ناچیز کے حق گوئی جی توفیق عطا فرمائے ایسا سبنی کے اللہ جو قرآن بدھی کرے ان تے عمل کرن جی توفیق عطا فرمائے۔ حضرات ذی وقار چونکہ اواں کی بخوبی معلوم ہے کہ ماں اواں جے ساموں اللہ جے پیارن بانن
अल्लाह सुब्हानहू व तआला जे प्यारनि बंदनि मंझां अल्लाह जे नबियनि ऐं रसूलनि जो ज़िक्र करे रहियो हुयुसि। तो अॼु मां अव्हां जे साम्हूं अल्लाह सुब्हानहू व तआला जे हिकु मशहूरु नबी उलुल अज़म रसूल जनाब हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करण वारो आहियां। हज़रात जी वकार अल्लाह सुब्हानहू व तआला जे नबियनि मंझां अल्लाह जे रसूलनि मंझां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब सुब्हानहू व तआला सभिनि नबियनि खां वधीक ॼमार अता फरमाई हुई। हज़रात जी वकार उलमाए किराम फरमाइनि था कि अल्लाह सुब्हानहू व तआला हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे 1450 साल दुनिया ते उम्र अता फरमाई हुई ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जे इन प्यारे नबी प्यारे रसूल हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम 950 साल घणा साल 950 साल दुनिया ते रही करे अल्लाह जा पैगाम अल्लाह जा शरी अहकाम माण्हुनि ताईं पहुचाया, अल्लाह जे दीन जो तबलीग कयो। पर 950 साल दीन जे तबलीग करण सां गॾोगॾु उन्हनि ते सिर्फ़ु 80 माण्हुनि ईमान आंदो। घणनि माण्हुनि 80 माण्हुनि कि केतिरो अरसो आहे, केतिरी त वॾी मुद्दत ऐं अरसो ऐं ज़मानो आहे। 950 साल अल्लाह जो नबी ऐं अल्लाह जो रसूल प्यारो बानो अल्लाह जे दीन जी तबलीग कंदो रहे, पर एतिरे अरसे में पूरे उन पराया पंहिंजा सिर्फ़ु 80 माण्हू ईमान आणनि। ये त सभ खां वधीक कौल आहे। कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि 72 माण्हुनि ईमान आंदो, कुझु चवनि था 78 ईमान आंदो, कुझु सभ खां वधीक कौल इहो आहे कि सिर्फ़ु 80 माण्हुनि ईमान आंदो। 950 साल तबलीग करण सां गॾोगॾु सिर्फ़ु 80 माण्हू ईमान आणनि। तो इन मां मालूम थियो कि अल्लाह जे रस्ते ॾांहुं अचण वारनि जी तादाद सफ़ा घटि हूंदी आहे। हज़रत जी वकार अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही इन्नी लकुम नज़ीरुम मुबीन। अलबत्ता तहक़ीक़ बेशक असां हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे क़ौम ॾांहुं रसूल बणाए करे मोकिलियोसीं। इन्नी लकुम नज़ीरुम मुबीन, बेशक मां तव्हां जे लाइ रब जे तरफ़ां वाज़े ऐं खुलियल ॾिॼारींदड़ आहियां। हज़रत जी वकार अल्लाह थो फरमाए कि असां हज़रत नूह खे पंहिंजे क़ौम ॾांहुं रसूल ऐं नबी बणाए करे मोकिलियोसीं। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं तव्हां इन शिरक खे ऐं इन कुफ़्र खे न छॾे ॾींदो, इन शिरक खे हमेशह तव्हां शिरक में मुब्तला हूंदो, तो मां तव्हां जे लाइ रब जे तरफ़ां वाज़े ऐं खुलियल पैगाम खणी रहियो आहियां। इन करे जेकॾहिं इन कुफ़्र ऐं शिरक खां तव्हां न निकिरी करे अल्लाह जे दीन में दाख़िल न थियो तो रब जो अज़ाब तव्हां ते अनक़रीब अचण वारो आहे। ऐं अॻिते हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे दीन ऐं अल्लाह जी अहकाम जी पाबंदी कंदे फरमायो अल्लाह तअबुदू इल्लल्लाह इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अलीम। अल्लाह फरमायो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे तबलीग कंदे फरमायो कि अल्लाह जा अहकामनि मंझां सभ खां पहिरियों हुकुम हीअ आहे कि अल्लाह तअबुदू इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कयो। अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कयो। सिर्फ़ु पूॼण वारी ज़ात आहे, इबादत करण वारी जेका ज़ात आहे उहा अल्लाह जी ज़ात आहे। उन खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत करण जे लाइक़ु कोई बि न आहे। इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अलीम, जेकॾहिं रब खां सवाइ तव्हां कंहिं ॿिए जी इबादत कंदो त मां तव्हां जे मथां इहो ख़ौफ़ करण वारो आहियां
के अन क़रीब तव्हां ते दर्दनाक अज़ाब अचण वारो आहे। अॻिते फरमायो फ़क़ाल मलाउ लज़ीना कफ़रू मिन क़ौमिही मा नराका इल्ला बशरम मिसलना। मां मुख़्तसर आए करीमा जो इन सूरह हूद जो आयत नंबर 25 खां वठी ऐं आयत नंबर 49 ताईं ये वॾे अल्लाह सुब्हानहू व तआला आयत नंबर 25 खां वठी 49 ताईं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो फरमायो सूरह हूद में। तो वॾे तफ़सील सां अल्लाह सुब्हानहू व तआला उनजो तज़किरो फरमायो। इन जे करे मां मुख़्तसर आए करीमा जो ऐं उन खां बाद में कुझु आहिनि हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में, उहे बि अव्हां जे साम्हूं मां बयानु कंदुसि। तो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम मंझां जेके काफ़िर हुया ऐं काफ़िरनि मंझां जेके सरदार हुया, उन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम काफ़िरनि जे क़ौम मंझां सरदारनि चयो मा नराका इल्ला बशरम मिसला लना, ऐं नूह असां तोखे पाण जहिड़ो बशर सम्झूं था पिया, यानी कि माज़ल्ला कि तूं असां जहिड़ो आहीं, हिकु बशर आहीं, इंसान आहीं। असांखे तोखे असां मंझां का शर्फ़ का वधीक फज़ीलत ऐं अज़मत कहिड़ी आहे। जीअं असां इंसान आहियूं तीअं तव्हां बि इंसान आहियो, तो असां वांगुरु असां तोखे हिकु बशर सम्झूं था पिया। व मा नराका तबाअका इल्ला लज़ीना हुम अराज़िलुना बादियर रअय, ऐं असां नथा सम्झूं तोखे कि तुंहिंजी पैरवी ऐं तुंहिंजे मथां ईमान उन्हनि माण्हुनि आंदो आहे कि जेके असां मंझां सभ खां वधीक ज़लील आहिनि माअज़ल्ला। यानी हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम मंझां जेके काफ़िर हुया, उन्हनि मुतकब्बिराना अंदाज़ में, वॾे हठेली वारे अंदाज़ में, वॾे तकब्बुर ऐं गुरूर ऐं वॾाई जे अंदाज़ में उन्हनि चयो कि तव्हां ते उन्हनि माण्हुनि ईमान आंदो आहे जेके असां मंझां फज़ीलत वारा न आहिनि माअज़ल्ला। उन्हनि चयो कि जेके मज़दूर तबिके जा इंसान आहिनि ऐं जेके मज़ूर आहिनि, सॼो ॾींहुं राति ऐं पंहिंजी मज़ूरी करे पंहिंजो पेट पालींदा आहिनि, ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, मोहताज आहिनि, उन्हनि सिर्फ़ु तो ते ईमान आंदो आहे। बाक़ी कंहिं ज़ाहिरी जंहिं ते मथां दुनिया जो हिकु वॾो अल्लाह सुब्हानहू व तआला उन ते दुनिया जे हिसाब सां वॾो करम कयो हुजे, उन्हनि तुंहिंजी पैरवी ऐं तुंहिंजे मथां ईमान न आंदो। वमा नरा लकुम अलैना मिन फडलिन, ऐं असांजे तोखे असांजे मथां का वॾी फज़ीलत बि न आहे। बल नज़ुन्नुकुम काज़िबीन, बल्कि उन जे क़ौम जे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम मंझां काफ़िरनि जेके वॾा सरदार हुया माअज़ल्ला, उन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो कि असां तोखे कूड़ो सम्झूं था पिया। अॻिते अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो क़ाल या क़ौमी इन अरअयतुम इन कुन्तु अला बय्यिनतिन मिन रब्बी व आतानी रहमतम मिन इंदिही फ उम्मियत अलैकुम अनुल्ज़िमुकुमूहा व अंतुम लहा कारिहून। जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़ौम